मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अज 10 रमज़ान मुबारक हज़रत सैयदा तैयबा ताहिरा ज़ाहिदा आलिमा आरिफा मुहद्दिसा मुफ़क्किरा उम्मुल मोमिनीन हज़रत सैयदा ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जो उर्स मुबारक है। आउं हिन वक्त मौजूद आहियां सैयदा ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे क़दमैन शरीफ़ैन में बीबी सगोरी जूं 10 ख़ुसूसियतूं अर्ज़ कयां तो। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सब का पहिरियों जो निकाह फरमायो वो हज़रत सैयदा ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा सां फरमायो। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हुज़ूर अलैहिस्सलाम पंहिंजी हयात तैयबा में जेसि ताईं बीबी सगोरी हयात हुई ॿियो निकाह न फरमायो। नबी पाक अलैहिस्सलाम अल्हम्दुलिल्लाह अज़्ज़ व जल्ल कॾहिं बि बीबी सगोरी जे मथे कावर न कई। हुज़ूर अलैहिस्सलाम जा पुट हज़रत इब्राहिम रज़ियल्लाहु ताला अन्हु खां अलावा तमाम औलादों महबूबन करीमन जो 4 न्याणियूं शहज़ादा सब बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा जे बतन मुक़द्दस मां थिया। पाण क़यामत ताईं अचण वारा जेतिरा भी सादात आहिनि सैयद आहिनि उन्हनि जी नानी जान आहे। नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐलान नबूवत जी जेको ख़बर सब खां पहिरीं पहुती वो बीबी सगोरी ताईं पहुती। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्हम्दुलिल्लाह हुज़ूर जी ज़ात ते औरतन में सब खां अव्वल ईमान आणण वारी बीबी सगोरी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल्हम्दुलिल्लाह जॾहिं दीन इस्लाम जी तरवीज इशाअत जो सिलसिलो शुरू कयो तो सब खां पहिरीं नमाज अल्हम्दुलिल्लाह पढ़ण वारी हज़रत बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला अन्हा है ऐं इमामत महबूबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाई है। ऐं नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जेको कुछ अल्हम्दुलिल्लाह इरशाद फरमायो पाण महबूबन करीमन जी ताज़ीम ऐं उन्हनि सभिनी ॻाल्हियुनि जी तस्दीक फरमाईंदी रही। अल्लाह पाक बीबी साहिबा जे मज़ार फ़ाइज़ुल अनवार जे मथे लातादाद रहमतन जो नुज़ूल फरमाए। अचो आऊं कुछ तव्हांखे बीबी सगोरी जे मज़ार जा मनाज़िर ॾेखारियां थो। हिन वक्त सैयदा तैयबा ताहिरा ज़ाहिदा आलिमा आरिफा मुहद्दिसा बीबी ख़दीजतुल कुबरा रज़ियल्लाहु ताला जो मज़ार मुबारक वट आशिकान रसूल मौजूद आहिनि। बीबी सगोरी जो मज़ार मुबारक है जैसे नबी पाक अलैहिस्सलातु वस्सलाम जन्नतुल माला के कब्रिस्तान में पंहिंजे हथन मुबारकन से तदफीन फरमाई। अल्लाह पाक जो संदन मज़ार के मथे लातादाद रहमतूं हुजनि उन्हनि जे सदके असांजी मग़फ़िरत थिए। सल्लल्लाहु अलल हबीब सल्लल्लाहु अला मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।